शहर जो एक मशहूर डॉक्टर पंहिंजे क्लिनिक ते दवाउनि जी कंपनी जे मैनेजर सां मीटिंग कई। मैनेजर ॿुधायोसि त सर असां वटि 80 लख जो इंजेक्शनूं पयूं आहिनि ऐं इंजेक्शन जो उहो समूरो स्टॉक 20 ॾींहनि में एक्सपायर थी वेंदो। इन सां कंपनीअ चङे ख़ासे खसारे में हली वेंदी। डॉक्टर इनक लाहे गौर सां मैनेजर खे ॾिठो ऐं इशारे सां कमीशन बाबति चयो, जंहिं ते दवाउनि जे कंपनीअ जे मैनेजर चयो, सिर्फ़ु तव्हां जे लाइ 20%। डॉक्टर इनक पाईंदे मैनेजर खे चयो, तव्हां वञी सघो था, मूंखे पंहिंजा मरीज़ प्यारा आहिनि। मैनेजर इलाजी थींदे चयो, नाराज़ न थियो, बसि हुकुम कयो। डॉक्टर ॿीहर इनक लाहे मैनेजर खे चयो, 50%। मैनेजर चयो, ओके। ईअं चई मैनेजर हलियो वियो। डॉक्टर दर ते बीठल छोकिरे खे सॾु करे सुस पुस में कुझु चयो ऐं छोकिरो हलियो वियो। 20 ॾींहनि खां पोइ डॉक्टर ऐं मैनेजर वेठा आहिनि। टेबल ते पैसनि सां भरियल ब्रीफ केस पियो आहे। डॉक्टर ब्रीफ केस खोले ॾिसी बंदि करे थो। मैनेजर सवाल करे थो, सर एतिरो वॾो स्टॉक तव्हां 20 ॾींहनि अंदरि कीअं ख़तमु कयो? डॉक्टर मैनेजर खे मुंहुं वेझो कंदे चयो, हर क़िस्म जे मरीज़ खे तव्हांजो इंजेक्शन 3 वेला लिखी ॾिनमि ऐं चयुमि त उहे पीओ न पर मरीज़ जे मथे ते हारियो। मैनेजर उथी बीह डॉक्टर खे सल्यूट कंदे चयो, सर अव्हां जहिड़े डॉक्टर जे हूंदे असांजी कंपनी कॾहिं बि नुक़सान में न वेंदी। वेरी गुड।